छा ईरान ऐं अमेरिका में डिघे अरसे खां जारी छिकताण ख़ात्मे तरफ़ वधी रही आहे? ख़बरूं आहिनि त ॿई मुल्क 24 कलाकनि जे दौरान मुआहिदे खे हतमी शकिल ॾींदा। दुनिया पाकिस्तान जे टियाकड़ी हेठि थियल ॻाल्हियुनि खे कामयाब ॾिसणु चाहे थी त जीअं खिते में 3 महीननि खां जारी छिकताण जो ख़ात्मो अची सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सोशल मीडिया ते जारी कयल बयान में चयो आहे त ईंदड़ 24 कलाकनि दौरान मुआहिदे खे हतमी शिकिल ॾियण जो इम्कानु आहे। पाकिस्तान मुआहिदे ते इलेक्ट्रॉनिक सहीअ जी तयारी करे रहियो आहे। वज़ीर आज़म जारी कयल बयान में वधीक चयो आहे त ईंदड़ हफ़्ते टेक्निकल बुनियाद ते ॻाल्हियूं थींदियूं। ॿिए पासे परॾेही वज़ीर अब्बास इराक़चीअ चयो आहे त मुफ़ाहिमती याददाश्तनामे ते अञा सही नाहे थी। उन जा 14 नुक़्ता हूंदा। जॾहिं त मुआहिदो तइ थी वियो त अवाम खे उन जे बारे में आगाही ॾिनी वेंदी। जॾहिं त डोनाल्ड ट्रंप मुआहिदो मुअत्तल थियण बाबति हलंदड़ ख़बरुनि जी तरदीद कई आहे। अमरीकी सदर जो चवणु आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां मुआहिदो थी वञे। हिन वक़्तु सॼी दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते आहिनि ऐं समूरा मुल्क चाहिनि था त पाकिस्तान जे टियाकड़ी में हिकु वॾी जंग जो ख़ात्मो थी वञे।